नाज़रीन कबीर अहम ख़बर ॾींदासीं। नसीराबाद में रोड हादसे जे नतीजे में जेकबाबाद वासी नौजवान फौत थी वियो आहे। बाईपास वेझो अल्लाहवाला चौक ते तेज़ रफ़्तार कार मोटरसाइकिल खे टक्कर हयो। कार जे नतीजे में जेकबाबाद जे ॻोठ आरिफ माछी वासी नौजवान मिर्ज़ा ख़ान फौत थी वियो। हादसे बाद फौत थियल जो मर्द रूरल हेल्थ सेंटर रहंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मर्द वारसनि हवाले कयो वियो। अवां खे नाज़रीन कबीर अहम ख़बर ॾियूं पिया। नसीराबाद में रोड हादसे जे नतीजे में जेकबाबाद वासी नौजवान फौत थी वियो आहे। बाईपास वेझो अल्लाहवाला चौक ते तेज़ रफ़्तार कार मोटरसाइकिल के टक्कर हयो। कार जे टक्कर में जेकबाबाद जे ॻोठ आरिफ खान फौत थी वियो। हादसे बाद फौत थियल जो मर्द रूरल हेल्थ सेंटर रहंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मर्द वारसनि हवाले कयो वियो। नसीराबाद में रोड हादसे जे नतीजे में जेकबाबाद वासी नौजवान फौत थी वियो आहे। बाईपास वेझो अल्लाहवाला चौक ते तेज़ रफ़्तार कार मोटरसाइकिल के टक्कर हयो। कार जे टक्कर में जेकबाबाद जे ॻोठ आरिफ माछी वासी नौजवान मिर्ज़ा ख़ान फौत थी वियो। हादसे बाद फौत थियल जो मर्द रूरल हेल्थ सेंटर रहंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मर्द वारसनि हवाले कयो वियो। नसीराबाद में रोड हादसे जे नतीजे में जेकबाबाद वासी नौजवान फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी खां। जी अल्लाह बख्श, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी जेकबाबाद वासी आहे जेके जेकबाबाद खां निकिता हुया, जेके वञी रहिया हुया सेवन शरीफ़, ऐं ही मोटरसाइकिलुनि ते सवार हुया हिकु पंहिंजे ग्रुप जी सूरत में। ऐं ही जीअं ई नसीराबाद पहुता, नसीराबाद बाईपास ते अल्लाहवाला चौक सॾिबो आहे, उन चौक ते पहुता त हिकु कल्टस कार ॿुधाई थी वञे जेका तेज़ रफ़्तार हुई, ऐं उन तेज़ रफ़्तार गाॾीअ जो हुनखे टक्कर लॻो आहे। हिन मोटरसाइकिल ते हिन फौतीअ सां गॾु हिन भाउ मीर मोहम्मद बि गॾु हुयो, ऐं ही फौती मौक़े ते ई फौत थी वियो, जंहिंखे नसीराबाद पुलिस खणी रूरल सेंटर नसीराबाद पहुचायो, जिते पोस्टमार्टम बाद उन लाश हुनजे वारसनि जेको भाउ गॾु मीर मोहम्मद हुनजे हवाले कयो वियो, जंहिंखे वापसि जेकबाबाद खणायो वियो। ऐं वाक़े खां पोइ जेके बाक़ी हिन जा साथी हुया उहे बि वापसि जेकबाबाद तरफ़ रवाना थी विया लाश खणी। जी वॾी महिरबानी अल्लाह बख्श तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन कानपुर वेझो